भिटशा में एक दफ़ो ॿीहर ख़बर शामिल कंदासीं त हाला में पुलिस पारां मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन करे 5 मंशियात फ़रोश गिरफ़्तार कया विया आहिनि। इन हवाले सां लाइन ते मौजूदु आहे रजब अली बोज़दार। जी रजब अली, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हाला में पुलिस पारां मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन करे 5 मंशियात फ़रोश गिरफ़्तार करण जी दावा कई वई आहे। 6 कट्टा मैनपुरी 720 Z21 सोपारियूं, 680 आदाब सोपारी, 345 सफ़ीना गुटका सोपारी ऐं 610 ॿियूं मिक्स आवर नशेआवर सोपारियूं ऐं गुटका बि हथ कयूं वियूं आहिनि। गिरफ़्तार जवाबदारनि में इरशाद कोरी, आज़म सांद, रज़ा मोहम्मद सोलंगी, अयाज़ अली सोलंगी ऐं इमरान अली बिरोही शामिल आहिनि। उन हवाले सां SHO हाला करम खान उमराणी जो वधीक चवणु आहे त हाला थाणे ते गिरफ़्तार मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ मंशियात एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। हिन जो वधीक इहो चवणु आहे त SSP मटियारी जे हिदायतनि ते मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ क्रैकडाउन शुरू कयो वियो आहे। वधीक मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ बि कार्रवाइयुनि जो अमल जेको आहे उहो जारी आहे ऐं जल्द ॿियनि मंशियात फ़रोशनि खे सोघो करे उन्हनि जे मथां बि क़ानूनी कार्रवाई करे केस दाख़िल कया वेंदा। जी वॾी महिरबानी रजब अली, तफ़सील खां आगाह करण जी।